रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी आका से बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आलि बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम गोठ मोहम्मद इब्राहिम भुट्टो जा दोस्तों ए मुसलमान भाइरों, रात जो काफ़ी हिस्सो गुजरी चुको आ। तव्हां सांझीअ खां वठी करे अल्लाह जे कलाम मुल्ला खे ॿुधो आ। रब जे घर में वेठा हो, रब जे क़ुरान पाक जो दीदार कयो अथव। चल रब साईं इहो वेहण ॿुधण ॿुधाइण क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जन जन मुजाहिदन हे प्रोग्राम करायो आहे, शल रब साईं उन्हनि जे प्रोग्राम खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जलसे कराईंदड़नि जा नाला खणण ऐं न खणण इहो ॿई असां मौलवियुनि जे लाइ मसइलो हूंदो आहे। जलसे कराईंदड़नि जा नाला जो खणंदा आहियूं त पोइ ॿिया चवंदा आहिनि भेणा भला ख़ुशामद त कनि था। वरी जो नाला न खणंदा आहियूं जलसे वारे टई मुलनि खे बि नाले खणण में छा पोइ थिए, असां विच ते ॾाढो फाथा हुआसीं। पोइ मां हिन करे चवंदो आहियां जंहिं बि जलसो करायो अलाह सां छल क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इंशाअल्लाह मां वधीक अवां जो टाइम न वठंदुमि, छो त 10 बजे मुंहिंजो टाइम वीचारनि पने अकिल वारनि खे ॾिनल हो। हिन साथियुनि चयो त इंशाअल्लाह तव्हांखे इशा खां बाद में ॾींदासीं, पर पोइ हाणे पहुचण खां पोइ तव्हां भुटनि मूंसां हाल ईअं कयो आहे जीअं भुटनि सिंध सां हशर कयो आहे। तव्हां सां कचहरी खुली कबी मिठड़ियूं तकड़ियूं थी वियूं आहिनि, छा ख़्यालु आहे? न था कयो न था कयो। अल्लाह सही शल समूरनि जे हालत रहम फरमाए। रब साईं असां इंसान जूं कमियूं कोताहियूं दरगुज़र फरमाए। मूंखे ॿुधायूं त सुन्नत तौर जे मौक़े ते प्रोग्राम रखियो वियो आहे। तव्हां दीनदार हो अल्हम्दुलिल्लाह। ऐं मूंखे इहो बि ॿुधायूं त तव्हांजे ॻोठ में न्याणियुनि जो मदरसो क़ाइमु थियो आहे। इन ते मां तव्हांखे किरोड़ा मुबारक ॾियां त बि घटि आहिनि। ऐं तव्हां वटि
मुझे तमाम प्यारे भाउ प्यारे दोस्त जी काकड़ी तालीम ॾेई रही आहे। रीतुनि रस्मुनि खे ख़त्म करण जो अॼोके दौर में वाहिदु तरीक़ो अथव तव्हां नियाणियुनि खे पढ़ायो तालीम। छो त रीतू रस्मूं विहांवनि जे मौक़नि ते इन्हनि में असां मर्द घटि पर ॿियो पासो ॻाल्हायो छॾींदा हवा असां खणी मर्द घटि पर ॿियो पासो थोरो ज़ोर हूंदो आहे। पोइ जॾहिं असां जूं नियाणियूं अमड़ियूं भेनर क़ुरान पाक हदीस पाक अम्मा फातिमा साईं जी ज़िंदगी रसूलुल्लाह साईं जे घर वारनि जी ज़िंदगी जॾहिं उहे पढ़ंदियूं त इंशा अल्लाह उहे रीतुनि रस्मुनि जे ख़त्म करण में वॾो किरदारु अदा कंदियूं। ऐं तव्हां असां मर्दनि जे मथां बि लाज़िम आहे त असांजे हथ में बि जेतिरी अल्लाह ताक़त ॾिनी आहे असां खुराफात बिदआत रसूमात खां पाण बि रुकजूं पंहिंजे बचड़नि खे बि इन जी तरग़ीब ॾियूं। ये जेका घरनि में बेसुकूनी आहे बरकत नाहे पाण में। अब पोयां साथी 2-3 मिनट बस तक बाबा थोड़ा 2-3 मिनट बस कयो चाचा छड़ो ईअं सम्झा न त के कुराड़ा जेके शद मद सां गार ॾींदा न मस्जिद में। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असांजे सम्झाणीअ जे लाइ कलामुल्लाह में हिक हिक शइ जो हुकुम फरमायो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे झर झंग शहर बहर कुरान पाक जो आवाज़ो पहुची चुको आहे। हाणे वॾो फ़र्क़ु आहे इंशाअल्लाह ॾींहों ब ॾींहों इन जो असर वधीक निकिरंदो पियो। हे जेको कुरान पाक वाइज़न में पढ़जे थो या कुरान पाक जी तालीम मस्जिद में अचे थी कुरान पाक जी तालीम नबवी तालीम घरनि में थिए थी अल्हम्दुलिल्लाह इन जो वॾो फ़र्क़ु आहे। मूंखे ॻोठ में पाण नियाणियुनि जो मदरसो आहे उन में 119 या 18 नियाणियूं पढ़नि थी पई ऐं अल्हम्दुलिल्लाह वॾो फ़र्क़ु आहे। असां बि ॿारहाड़ी जाऊं असां बि ॿारहाड़ी जाऊं उन तालीम खां पोइ एॾो फ़र्क़ु थियो आहे जो मां सम्झां थो त इहो असांखे कमु इलाही साल अॻु में करणु घुरिजे। हाँ पर हर शइ जी लिखत हुन वटि आहे हर शइ जी लिखत हुन वटि आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां समूरे ॻोठ वारनि खे मां इन जी तरग़ीब बि ॾींदुमि त हिकु मुठ वारो माण्हू थकिजी पवंदो आहे जॾहिं गॾु सभु हथ गॾु थींदा न पोइ इंशा अल्लाह उहो कमु अञा वधंदो घटिबो न। छा बा कमु वधंदो घटिबो न। पंहिंजे ॿारहाड़ीअ में हीअ शइ हूंदी आहे त बाबा मुंहिंजो इन सां ॻाल्हायो घटि आहे मुंहिंजो अचणु वञणु घटि आहे मुंहं थुल्हा आहिनि। इहे सभई शयूं तव्हां ताईं हुजनि अल्लाह सां इहे बि ख़तमु कंदो पर इन्हनि शयुनि खे छॾे करे पंहिंजे बचड़नि खे तव्हां तालीम ॾियो इंशा अल्लाह हर शइ जो बंदि ॿधिजी वेंदो। छा बा जॾहिं कलामुल्लाह ईंदो त हर शइ जो बंदि महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी मुबारक ते नज़र कर असहाबन सगोरन जे ज़िंदगी मुबारक ते नज़र कर अहल बैतन जे ज़िंदगी मुबारक ते नज़र कर। असां अब हलिए जे खड़को त न जमात मानी खाधी आहे न कोन खाधी आए 12 बजे ॿीहर ईंदा जलसे बेड़ा खुदा को पुॼंदो आ गई जलसे वारनि जो सही आहे ॿई पासा असां चवंदा आहियूं त भला जमात खे सवेर खारायूं माशाअल्लाह असां चवंदा आहियूं जमात खे सवेर खारायूं त पोइ ॿुधनि पोइ तव्हांजा बि बना भॼण जा सभु ॾिठल आहिनि पोइ वरी वेठा वराईंदा पूरा वरी जेकॾहिं 12-1 बजे मानी खाराए न गिरव त खणी
ठरियलु बरियलु खाईंदा पर जेको सुबुह ताईं जेको ॿुधाईंदा न उहो बि मसइलो पंहिंजो आहे। इहा हक़ीक़त आहे। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आलि बैतिहि अजमईन। ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान, रब करीम तवां असांजे ज़िंदगीअ में ख़ुशी भी रखी आ, गम भी रखियो आ। ख़ुशी भी आ। ख़ुशी कीअं मल्हाइजे उहो भी अल्लाह जे कलामुल्लाह में लिखियो पियो आ। गम वारे टेम ते असांखे छा करिणो आहे उहो भी रब जे कलामुल्लाह में लिखियो पियो आ। ऐं मुंहिंजी तव्हांखे लख लख मुबारक हुजे। शादीअ जे मौक़े ते तव्हां अल्लाह जे क़ुरान पाक जो वाइज़ रखायो आहे। इन जे लाइ बि वॾो तव्हां जिहाद कयो आहे। इन जे लाइ बि वॾो तव्हां शादीअ में तूं छा थो सम्झे क़ुरान खे ताड़ीअ खां मना करणु माना कश्मीर फतह करणु आहे। न था ॻाल्हायो? हा। ऐं वरी असां हूअं भले केॾा बि पका मोमिन मुसलमान हुजूं न, सफ़ा चओ त असांखे वधीक कोई कोन्हे, पर उनजी ख़बर पवंदी विहांव में त होॾे हाजी साहब ॾे छा आहे, हेॾे हाजी साहब छा आहे। अब आहे न कावड़ जी त वेंदो। इन्हनि वाइदनि जे करे माण्हू घुराइण बि नथा, पर मुड़ूं पोइ बि नथा। ओ मुसलमानो हेड़े दौर में हेड़ी हालात में शादियुनि जे मौक़नि ते ख़ुशियुनि जे मौक़नि ते अल्लाह जे क़ुरान पाक जो वाइज़ रखण इहा वॾी ॻाल्हि आहे। इहा इंशा अल्लाह जेकॾहिं अॼु हिकिड़े मुजाहिद इहो कमु कयो आहे। समूरनि खे मां अर्ज़ु थो कयां, तव्हां शादियुनि में तव्हां ख़ुशियुनि जे मौक़नि ते रब जो क़ुरान पढ़ाईंदव त इंशा अल्लाह तव्हांजे घरनि मां जेके मुसीबतूं अल्लाह दूर फरमाईंदो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मूंखे खोड़नि ॻोठनि जा मिसाल अखियुनि जे साम्हूं। अगर हिकिड़े बे ज़िले में वयम, ज़िले जो नालो भी नथो खणा, शादीअ जो मौक़ो हुजे, मां चयो मन घोट अवल जीअं जो पहुतासीं त असां भी उन ॻोठ में उन ओताक में दुल्हन तूतलिन वारा भी वेठा। मां वरी चयो त मां चयो मता ॿियो बि को विहांव विहांव हुजे ओॾो जा हुजनि। चवनि सही इहो साॻियो ई विहांव। अड़े हे कमु कीअं क़ुरानी, असां भी उते हो भी उते, ए दुल्हन वारा भी उते पतलन ओताक भी साॻी आ। हो असांखे ॾिसी हिक ॿिए खे ठूठियूं पाड़नि त मुल्ला भी आया न, असां भी हिक ॿिए खे ॾिसी अड़े हे कमु भी आहे, हे चकर जो आहे, ॿई कम। पोइ मां हुनखे चयो बाबा तव्हां बि वियो क़ुरान पाक ॿुधो, पर हुननि खे इहा ॻाल्हि वरी मां वाइदो में चयो मां चरियो मुला आहियां, दिलि बि न कंदा कयो मुंहिंजी। मां चयो बाबा तव्हां असां मौलवी आया आहियूं मर्दनि जे फरमाइश ते, बाक़ी त ॿी सिट सम्झो था। हाँ वाइदे में जवाब जो पान आया हूँ मौलवी ना तो खान इहा है मर्दन जी फरमाइश, बाकी है ना मालिक जाने पान जाने असां भी सजो ठीक होता। मां चयो भला जेस तरी असां वाइज़ी वेठा हूँ, मां चयो मां वाइज़ तो क्या भला घोटन के तो वठी जो, घोटन के जो वठी आया त हमरा बियो हथ विझी पहुचेस। मां वरी ई सोचो, मां चयो वीचारो नाबीना अलाए छा, मां चयो भाउ उन गरीब में हथ तो कढ न, वीचारो नाबीना चने से सही आ। एडो वजनदार शिको मथों पातल हुजेस जो घोट जो कंधु हेठ हुजे, अरे मथे त क्यों से अजु ही न वीचारो जो कंधु जो मथे क्यों तो ठीक ठाक लॻो पियो। अल्लाह से कलामुल्लाह साम्हूं पियो, अजीब ॻाल्हि तो ॿुधायां। हिकिड़ो घोट हेॾो विहारम, हिकिड़ो घोट हेॾो विहारम, ॿिन्ही खे कातियूं हथ में पर ईअं चुंब मथे रखियो, वेठा भी मुंहिंजे भर में, वेठा भी मुंहिंजे भर में, हिक हथ में तस्बीह हुजे न घोट के ॿिए हथ में काती पर हथ मथे हुजे। मां हुन को पुछा कई हवाए काती तव्हांखे छो ॾिनी तो, चई रवाज आहे असां वटि। अच्छा तव्हांखे काती हथ में ॾिनी तो रवाज आहे, अच्छा मूंखे त हीअं बि ॿुधायो तो होॾे त वरी ज़ुल्हज वारा कात ॾिना अथऊं, जेकॾहिं तव्हां मर्दनि वटि रवाज नंढी काती आहे त होॾे त ज़ुल्हज वारो कात जेकॾहिं ॾिठो त दर खां तव्हांखे पकड़ींदो पोइ केरु। इन्हनि समूरनि जो सदे बाबो इंशाअल्लाह थींदो जो असां बच्चन के कुरान पढ़ाईंदा। सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम
रब करीम तव्हां सां जे मथों जेके नेमतूं कयूं औलाद मिलण अल्लाह जी नेमत कंहिंजी औलाद मिलण अल्लाह जी नेमत रब साईं जेका नेमत कई क़यामत वारे ॾियारे हिक हिक नेमत जो पुछाणो थींदो हिक हिक नेमत जो बच्चन जे हूंदे बच्चा जो मांडना मावत बच्चन वारे मिलण खां बाद में खुशियुनि में तव्हां मां अल्लाह के राज़ी कयो या नाराज़ कयो ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान अल्लाह बच्चा ॾिना इहो बि रब जो थोरो वरी बच्चन जूं ख़ुशियूं अखियुनि सां ॾेखारे इहो बि अल्लाह जो थोरो कंहिंजो पोइ रब करीम एॾा एहसान कया त असांजे मथों फर्ज़ आ त उन अल्लाह सां जहिड़ो न कयूं उन अल्लाह जा इनकारी न थियूं उन अल्लाह जे कलामुल्लाह जे ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं जॾहिं अल्लाह जे कलामुल्लाह जे ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं त अल्लाह बि राज़ी रसूलुल्लाह बि राज़ी अल्लाह बि राज़ी रसूलुल्लाह बि लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा रब करीम फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत में तरीक़े में तव्हां जे लाइ भलाई आ नबी सही भी शादियों कयूं नबी सही न्याणियों भी पढ़ायूं हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण भी शादियों कयूं असहाबन सगोरन पाण भी शादियों कयूं असहाबन सगोरान पंहिंजा बचड़ा भी पढ़ाया न्याणियूं भी पढ़ायूं उन्हनि जी ज़िंदगीअ ते नज़र कयूं जेकॾहिं तव्हां सां उन्हनि जे ज़िंदगीअ वांगुरु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदासीं त इंशाअल्लाह बच्चनि जा भी घर थींदा त न्याणियुनि जा भी घर थींदा बच्चन जा भी घर थींदा न्याणियुनि जा भी मुंहिंजो हे जुमलो याद रखजाए हुआ त रजब जो महीनो रजब जे महीने में मिठड़े अली साईं जी विलादत थी हुई रजब जे महीने में मिठड़े अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला जी वफ़ात रजब जे महीने में महबूब जो मेराज थियो चूंकि शादी चूंकि हे सुन्नत तौर जे विहांव जो मौक़ो आहे तॾहिं दिलि थी चवे त ॿ टे ॻाल्हियूं मां उन जे लिहाज़ सां अर्ज़ु कंदो वञा ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान हे बि मुंहिंजो जुमिलो यादि रखजांइ परावन बच्चनि जो ख़ैर घुरंदे त तुंहिंजे बच्चनि जो ख़ैर थींदो परावन बच्चन जो खैर घुरंदे तुझे बच्चन जो खैर थींदो परावन पुटन जे भलाई में हुंदे तुझे पंहिंजे पुटन सां भलाई थींदी पराए न्याणियुनि जे भलाई में हुंदे त तुझे पंहिंजे न्याणियुनि सां भलाई थींदी पर जेकॾहिं ॿियनि जे बच्चन जो दुश्मन आहे हक़ीक़त में इहा दुश्मनी पंहिंजे बच्चन सां थो करे हक़ीक़त इहा थी जेकॾहिं परावन बच्चन सां दुश्मनी तो करे त पोइ इहा दुश्मनी कंहिंसां आहे अल्लाहु अकबर ओ मुसलमानो मां तफ़सील में नथो वञा हे जुमिलो ज़रूर चवंदो मां वॾड़ा भी वेठा हो पुट भी खोड़न जा पढ़ायल हूंदा न्याणियूं भी पढ़ायल हूंदव खोड़ नौजवान वेठा हूंदा जिन अञा शादी न कई हूंदी ॿई क़िस्म माण्हू पर उन्हनि शोरनि खे कमद जो आसरो अथव ऐं कणक जो त अबे जो कमद कणक लहे त अबो तारीख़ ॿधंदो छोरे खे पक ई न आहे त अबो व्याज में वकोड़ियल आहे अॻु बि पैसा ख़तम आहिनि पुट खे अञा इहा ख़बर ई न आहे त अबो अॻु में कर्ज़ में सुक लॻो पियो आहे अल्लाह सही शल तव्हां सां मुसलमाननि खे व्याज खां बचाए कलमे पढ़ंदड़ मुसलमान हीअ शइ यादि रखजांइ पुट जो भी हक़ थी न्याणीअ जो भी हक़ थी छा पुट जो भी हक़ थी न्याणीअ जो भी हक़ थी ओ नौजवान वरी हे जुमिलो भी यादि रखजांइ अबे अम्मा जो भी तुझे मथों हक़ आहे हाणे वॾड़नि खे मां हिकिड़ो जुमिलो थो चवणु चाहियां ओ वॾड़ा असां जेको शर्त कंदा आहियूं जेके न्याणी ॾींदा आहियूं हे जुमिलो तवजह करे ॿुधजांइ असां जेको शर्त कंदा आहियूं जेके न्याणी ॾींदा आहियूं उन न्याणी सां हे शर्त आहे तारीख़ पोइ ॾींदो मां वल जुदा घर ठाहिया जा
जाते न को पीउ गॾु हुजई न को माउ गॾु हुजई अकेली मुंहिंजी न्याणी रहे पोइ मूंखां तारीख़ वठण अचो अब चवंदा अड़े चवंदा बस तक या सुभाणे अल्लाह जी जा या केरु सम्झाए ॿुटनि खे नंढा ॿार ईअं हूंदा अथव जनम ते बि सुभाणे अल्लाह चोरो पीउ को जुदा थो थिए चए सुभाणे अल्लाह अड़े तव्हां बस त कयो नी 2-3 मिनट चंडा इन नंढनि खे केरु सम्झाए अब नंढा त इहे न चोरो पीउ को जुदा थो थिए चए सुभाणे अल्लाह हे हाणे ई चोरनि खे पीउ को परे बीठा पोइ सुभाणे पीअण खे पड़का बदिलाईंदा दुरूद शरीफ़ पढ़ो होॾो देगियूं पची चुकियूं आहिनि डिश खणण विया आहिनि शादो सम्झी वियो ढकु लहंदो जेकॾहिं ख़ुशबू हेॾे ईंदी तव्हां वाइदो मुंहिंजो ॿुधंदव तव्हां बि भॼण ते मां बि भॼण ते थोरो तवजो कयो 2-3 मिनट दुरूद शरीफ़ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आल बैति अजमईन अर्ज़ पो कयां असां पराए पुट सां जेको शर्त कंदाऊं पीउ माउ खां जुदा थी त पोइ तारीख़ वठ ओ वॾड़ा अॼु जेकॾहिं पराए पुट सां तुंहिंजो शर्त आहे पोइ यादि रखजांइ सुभाणे तुंहिंजे पुट सां जेकॾहिं इहो शर्त थिए पोइ तूं छा सोचींदे पोइ वरी बि छोरा साॻी ॻाल्हि था कनि केरु सम्झाए हा साईं थका वेठा इहो सुभाणे अल्लाह माना वाखिर दावा न आहे इन जो सुभाणे अल्लाह जो तर्जुमो अथव सदक अल्लाह दावा सदक अल्लाह पर मां मोल वराया मां वाकिर दावा ना जल्दी तो क्या तवज्जो कर अल्लाहु अकबर मां वडड़न के आखिरी जुमलो तो चयो वना अज बे जे पुट सां शर्त कई पी माउ को जुदा कर पो तारीख जाए याद रख जाए सुभाणे तुझे पुट सां भी एड़ो ही शर्त थींदई का थींदो सुभाणे तुझे पुट सां भी एड़ो शर्त थींदो पीउ माउ को जुदा थी त पो तारीख़ मिलई वॾा वेठा हो पीउ माउ को यो बर्दाश्त न थींदो आ त पीउ जे हयातीअ में पुट जुदा कुनी चाढ़े चवंदो अबो त मुंहिंजे हयातीअ में जुदा कुनी पोइ जेकॾहिं तूं पंहिंजे पुट जी कुनी जुदा बर्दाश्त नथो करे त पोइ ॿियनि जे पुटनि खे जुदा कीअं थो कराए हा वाह ओ नौजवान हो अवां के भी मां हिकिड़ो जुमलो चवणो चाहींदुमि घर वारियूं चवंदियूं न मुड़सनि खे तूं छड़ो पीउ माउ खां जुदा थी जॻह बि अबे खां पैसा वठी ठाराए ॾींदी माए अबे आसरो ॾिनो आहे त नौकिरी बि घर बि गाॾी बि हली इतो पटियूं पढ़ाईंदसि हे चवंदो सुभाणे ई मां वॾो ज़मींदार आहियां सुभाणे छॾे अबे के भला ॿिया पुट न अथसि छड़ो अबे जो मां ठीको खयो आहे छा अबे के 4-5 ॿिया पुट आहिनि भला अबो ओॾे रहे छड़ो मां अकेलो त हमरा घर वारी जे आसरे ते पीउ माउ खां बि जुदा थियो पीउ माउ बि हथ पटे वियो हाणे माईअ जो बि कमु थियो पीउ माउ खां जुदा थी हाणे जॻह बि रहियल ख़र्च बि रहियल पोइ वरी फेरी ॾींदसि अबे अॻ में चयो हो पर हाणे नथो मञे त मां छा कयांसि त पोइ पिणे खां पैसा वठी पोइ हिन खे परे करे हा न हेॾे हलां थो चुप थी विया हा साईं अल्लाहु अकबर ओ मुसलमानो लौड जे वासे सां आवाज़ अलाए काथे काथे लौड जो वींदो आवाज़ भरबो बिया मां उन वासे सां पंहिंजे अमड़नि भेनुनि खे बि चवणु चाहींदो आहे चूंकि ख़ुशीअ जो मौक़ो आहे विहांव जो मौक़ो आहे तॾहिं मां हिकु ॿ ॻाल्हि उन्हनि जे लिहाज़ सां अर्ज़ु रखंदो आहियां मां पंहिंजे भेनुनि खे बि हे जुमिलो चवंदो आहे अदरी भेण पणजी आई न्याणी पणजी आई 2-3 ॾींहं मस गुज़रंदा मुड़ुस खे चवंदी हाणे जो हाणे जुदा थी ॿाहिरनि खां जुदा थी वरी साॻी माई आहे जॾहिं ॿाहिरनि ॾे वेंदी पंहिंजनि ॿाहिरनि ॾे वेंदी उनखे गॾे करे हीअ नसीहत कंदी मुड़ुस खे चवंदी तूं हाणे जो हाणे ॿाहिरनि खां जुदा थी हिन में भलाई थी वरी पंहिंजनि ॿाहिरनि खे छा चवंदी अदा जुदा में बरकत न अथव गॾु हूंदव त बरकत पवंदव ख़ुदा पुॼई हुनखे परे थी कराए हुनखे चवे थी त ॿाहिरि को जुदा थी पंहिंजनि ॿाहिरि खे चवे थी त वाइदो गरम त नथो थींदो हुजे न डोज़ गोरो न हूंदो इंशाल्लाह नंढड़ी अधु पौन स्टान हूंदी कोशिशि इहा ई कबी
अल्लाह सही असांजे अमड़न भेनुन के भी सही समझ नसीब फरमाए। पो सलाम त बिनी हथन दा उन्हनि जवाननि खे आहे न जेके पिया था डिबगड़ीअ ते नचनि। हा सलाम त उन्हनि नौजवाननि खे आहे न होॾो फूक कन में आई कोन्हे हे सुबुह ते पियो टपड़ जुदा कंदो बसि हितो ई विरी अचे हल भेणा जा बचा। उन राति जहिड़ो अधु सबक़ पढ़ायो हे सिरां थो पुछंदो अचे त सिर घणे हज़ार आहे। कड़े जगह ठाही आई तॾहिं ख़बर न पई संधी हज़ार सिर वठ तो टोटा भी वॾनि पेटनि में थो लिकाए न। पंहिंजे पैसनि जा तूं ख़र्च कर त ख़बर पए अबे जे पैसे वेले तोखे ख़बर आहे। ओ नौजवानो अर्ध रखंदो मां अल्लाह जो वासो तव अबे अम्मा के नाराज़ न कयो अबे अम्मा के नाराज़ न कयो। वडड़न के भी अर्ध रखंदो मां अल्लाह जो वासो तव हया वारो दौर न तव अजो के हालात जे मुताबिक बच्चन सा हलो। पुरानो दौर हो बच्चन के दब भी घट वध गालाइबो त भी चवंदो हो त अबो आ खैर आ। हाने जेके तू थोड़ा तिखा मिठा लफ्ज़ गालाइंदेस न पो वरी मजाला जो अबे के सुञाणे अबे के बुधे मुंह ही मटे विंदो मुंह ही। अल्लाह सही असांजे वडन जे दिल में भी शफ़क़त नसीब फरमाए नौजवान में अदब हया नसीब फरमाए। अल्लाह सही खुशियुनि जे मौक़नि ते असांखे क़ुरान पाक पढ़ाइण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। पुटन के भी कुरान पाक पढ़ायो न्याणन के भी दीन जी तालीम दियो। पो दिसो सागो ही अल्लाह वा सागो ही कुरान पाक वा सागो ही आसमान आ। तमा यो कम करे दिसो घरन में नमाज तिलावत तालीम आम कयो दिसो रब जी रहमत लहे थी कि नथी अल्लाह जी बरकत लहे थी कि नथी लहे। इंशाअल्लाह अल्लाह जी बरकत भी इंदी अल्लाह जी रहमत भी इंदी रब जी मेहरबानी भी थींदी। उहे सागी सिक उहा सागी मोहब्बत उहे दिलनि जूं कुदरतूं दिलनि जूं नफ़रतूं ये सभई शयूं हिन यार जे करे ख़त्म थी वेंदी। चो इंशाअल्लाह पुट पढ़ाइबा चो इंशाअल्लाह पुटड़ा भी न्याणी भी पढ़ाए बियूं। अज मां अंगु पुछी तो वञा त अदड़ियूं घणियूं थी पढ़नि वरी जेकॾहिं हया तिरे त पुछा कंदुमि त भला अदड़ियुनि जो अंगु वधियो आहे कि न इंशाअल्लाह वधंदो। जिन वीचारनि ने प्रोग्राम करायो आहे अल्लाह साईं चल उन्हनि जे इन प्रोग्राम के भी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। होॾों वारा भी 1 2 3 ते बीठा आहिनि हेॾों वारनि जी भी भित में दीद आहे त छड़ो आ ते ठा थिए छड़ो आते ठाते रब से छड़ा समूरन जो अचण कबूल मंजूर फरमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। अल्लाहुम्मा वसिल हाज़िर सवाब लि अरवाह जमील मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अग़फिर लहुम अल्लाहुम्मा अर्हमहुम अल्लाहुम्मा अजल क़ब्रहुम रोज़तुम मिन रियादिल जन्नह रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाहुम्मा अशफ़ि हातना वक़्ज़ि हाजातना वादि दुइनना रब्बिग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन व अंत खैरुर राहिमीन व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि अजमईन बिरहमतिल्लाह। अब खिलो गला माफ मिले ता